शुरुआत क्या थो रब करीम जे नाले सां। बोल तमाम पुराना जोहर बिरावी साहब मौलाना अब्दुल कयूम जोहर बिरोही बोल आहिनि त तूं लहज़े में हिक झूठे खे तूफ़ान करें त करे थो सघें। हिकिड़े झूठे अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करें त करे थो सघे। तूं लहज़े में हिक झूठे खे तूं लहज़े में हिक झूठे खे तूफ़ान करें त करे थो सघे। अल्लाह मिठा हिक कतरे खे अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करें त करे थो सघे। तूं लहज़े में हिक झूठे खे जिते रईस वॾेरा जाम हुया सरदार कुरेशी सॾजन प्या। जिते रईस वॾेरा जाम हुया सरदार कुरेशी सॾजन प्या। उते हिकिड़े यतीम ते नाज़िल जे क़ुरान करे त करे थो सघे। उते हिकिड़े यतीम ते नाज़िल जे क़ुरान करे त करे थो सघे। अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करे त करे थो सघे। तूं लहज़े में हिक झूठे खे ही औखा पंध पहाड़नि जा ही भारी मंजिल मौत भरी। ही औखा पंध पहाड़नि जा ही भारी मंजिल मौत भरी। जे साथ ॾई हिन मुश्किल खे आसान करे त करे थो सघे। अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करे त करे थो सघे। तूं लहज़े में हिक झूठे खे जे यूनुस ते त मछीअ में रहे ऐं यूसुफ बाज़र मंझ खपे। जे यूनुस ते त मछीअ में रहे ऐं यूसुफ बाज़र मंझ खपे। जे करबल मंझ इमाम कोई हैरान करे त करे थो सघे। अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करे त करे थो सघे। तूं लहज़े में हिक झूठे खे तूं कातीअ हेठां कंदु कढे तूं बाहि खे बाब बणाए थो। तूं कातीअ हेठां कंदु कढे तूं बाहि खे बाब बणाए थो। आबाद दिलियूं हिक लम्हे में सुनसान करे त करे थो सघे। अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करे त करे थो सघे। तूं लहज़े में हिक झूठे खे का देर न कहीं नौकर खे जरदान ॾई सुल्तान करे।
का देर ना कहीं नौकर खे जरदान डई सुल्तान करे सुल्तान जी सुल्तानिय के फुरे दरबान करे त करे तो सगे सुल्तान जी सुल्तानिय के फुरे दरबान करे त करे तो सगे अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करे त करे तो सगे तू वह दड़वाह फिटाए सगे तू मीह वसाए कुर्ब करे तू वह दड़वाह फिटाए सगे तू मीह वसाए कुर्ब करे पंहिंजियते अचे जे बागन खे वैरान करे त करे तो सगे अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करे त करे तो सगे तू लहज़े में हिक झूठे खे ज़रबत सफ़र जी आसानी कुछ नाहे बिरोही जो रखे ज़रबत सफ़र जी आसानी कुछ नाहे बिरोही जो रखे पर पो भी घुराए पाक हरम एहसान करे त करे तो सगे पर पो भी घुराए पाक हरम एहसान करे त करे तो सगे अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करे त करे तो सगे तू लहज़े में हिक झूठे खे तूफान करे त करे तो सगे अल्लाह मिठा हिक कतरे खे इंसान करे त करे तो सगे तू लहज़े में हिक झूठे खे